अल्हम्दुलिल्लाह वलिय्यिही वस्सलातु अला नबिय्यिही वल वज़्न वल फ़ज़्ल वल अद्ल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला कुफ़ुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक लहु वला जलद बलद वलद जसद रुस्व जुज़्म उज़्म नुज़्वला वला जज़्ब वस्पाई बका बबैत खस्मला व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु मन युशरिकु फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही औ यतबर्रकु बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहिल ख़ुस्रान वल वबाल। सुभान अल्लाह। सुम्म नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मंज़ूमना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना अअज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व ahsanal खल्क़ मिनल हुस्न वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनाया फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। सुभान अल्लाह। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल मताउद दुनिया क़लील वल आखिरतु खैरुल लिमन इत्तक़ा वला तुज़लमून फ़तीला। थकल बैठा हो सुभान अल्लाह। बढ़िया निंड पिया हो तो दुआ करो लेकिन निंड पिया हो भई तो बतेगा सब जागो था। सुभान अल्लाह। अल्लाह जाने मां तव्हां जे करे वॾो सफ़र कयो आहे। सुबुह घरों निकितो आहियां राति बि घर 12 बजे पहुतो आहियां वरी सुबुह घरों निकितो आहियां ठुल वियो आहे जलसे ते सुबुह जो 9 बजे को 9 बजे ते उते वाइज़ कयो आहे वरी उतों करे ॿिए प्रोग्राम ते वियुसि रहीमाबाद जे भरिसां 11 खां 12 ताईं 2 जलसा वरी उतों सफ़र कयो आहे वञी जुमो पढ़ायो आहे दरगाह पीर ॻोठ वारी साईं राशिद रोज़े घणी रहमतुल्लाह अलैह जे भरिसां उते जुमे ते वाइज़ कयो आहे 1 बजे खां 2 बजे ताईं 3 जलसा वरी उतों सफ़र कयो आहे खैरपुर शहर में हाफ़िज़नि जी दस्तारबंदी मदरसे में कटोहर जे ॻोठनि में वरी उते वाइज़ कयो आहे 3 बजे खां 4 बजे ताईं 4 जलसा वरी उतों सफ़र कयो आहे सिधो लखी गुलाम शाह में हिकिड़े घोट जो निकाह बि पढ़ायो शादी हिते त मिंट था सुभाणे शादीअ जो शौक़ु आहे घोट जो निकाह पढ़े वाइज़ करे वरी उतो निकितो आहे 5 जलसा ई 6 जलसो तव्हां वटि पहुतो आहे थकल त मां हूंदुमि न तव्हांखे कहिड़ी थक लखी गुलाम शाह को हेठि रुक स्टेशन में जलसो हालांकि उतो मूंखे शिकारपुर वेझी चवां पोइ घर वञा पर पोइ चवनि त जमालिन जो पुराणी यारी आहे जमाली चवंदा आहिनि ॿिया मौलवी भली कटींदासीं पर सैयद दुआ लाइ रखंदासीं
इन्हनि जी बि मोहबत आहे मूंखे बि 8 दफ़ो हर साल घुराईंदा आहिनि इन करे पोइ घर न वियमि चंबस राति कुर्बान कयां तो जमालिन जी ॻोठ वञा पर तव्हां मूंखां वधीक थकल हो सुभान अल्लाह डरी विया वक़ाल अल्लाह तआला फी मक़ामिन आख़र इन्नमल हयातुद दुनिया लइबुन व लहव वलद्दारुल आखिरतु खैरुल लिल्लज़ीना तक़ौ अफला ताक़िलून वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुनिया दारुल अमल वल आखिरतु दारुल जज़ा औ कमा क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुनिया मज़रातुल आखिरा सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा सभई आशिक़ रसूल जेके जागो था ॾाढा दुरूद पाक पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिही व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा ख्वाब गफलत में सोए हुए मोमिनों ऐशो इशरत बढ़ाने से क्या फायदा देखिए उर्दू समझंदा हुए सुभान अल्लाह का अॼु सनाउल्लाह जमाली साहब मूंखे मौज़ू बि इहो ॾिनो आहे त आख़िरत जे फ़िक्र ते ॻाल्हाए ख्वाब गफलत में सोए हुए मोमिनों ऐशो इशरत बढ़ाने से क्या फायदा आँख खोलो उठो याद रब को करो आँख खोलो उठो याद रब को करो उम्र यूं ही गंवाने से क्या फायदा अपने रब को जवानी में भूला गे तू अपने रब को जवानी में भूला गे तू और ताकत के बोते पे फूला गे तू जब जवानी ढलेगी तो पछताएगा जब जवानी ढलेगी तो पछताएगा ऐसे रोने रुलाने से क्या फायदा ख्वाब गफलत में सोए हुए मोमिनों ऐशो इशरत बढ़ाने से क्या फायदा आँख खोलो उठो याद रब को करो उम्र यूं ही गंवाने से क्या फायदा अल्हम्दुलिल्लाह अज 12 मार्च सन 2021 बमुताबिक 27 रजबुल मुरज्जब सन 1442 हिजरी जलसो शुरू थियो जमालिन जो 12 मार्च ते हाणे भी 12 थियण वारा ॼाण तारीख़ तब्दील थी वई जेके वेठा हो न त मुबारक जे लाइक़ नौशेर जमाली जो ही ॻोठ जो जलसो 2 ॾींहंनि जो अल्लाह वटि लिखिजी वियो ताकि सवाब भी 2 ॾींहंनि जो मिलंदो जेके मानी खाई भॼी विया उन्हनि खे हिकिड़े ॾींहं जो सवाब ज़रूरु वधीक माण्हू हूंदा मानीअ खां पोइ कुझु मिड़ई तब्दीली ईंदी आहे ख़बर पइजी वेंदी आहे त क़ुर वारा सचा कहिड़ा अल्लाह जाने ॾाढी दिल ख़ुशि थी साईं मोहम्मद मिठल जमाली साहब जी महिनत भाऊ सनाउल्लाह जमाली साहब जी महिनत भाऊ हुसैन अहमद जी भाऊ धणी बख्श जमाली जी ऐं ॿियनि जा नाला नथा अचनि बसि सभिनी जी महिनत रंग लातो जो हर साल जीअं रहमत जो जलसो थियो मां त हिननि दोस्तनि खे विराए ॾिनी आहे तारीख़ मां चयो आहे त हाजी बरकत जो बि जलसो थिए पाण में टच न थियो छो त ॿई ॻोठ हिक ॿिए खे वेझा आहिनि हाणे मस्जिद में फ़ैसिलो कयो त मां त ॿीहर बरकत अली बिरोही जो जलसो 20 फरवरी जमालिन जो जलसो 20 मार्च सही आहे न भाउ महीने जो फ़र्क़ु हुजे न त हू अकेलो वीचारो परेशान थो थिए
अज आयो ना आज ना आयो घर सुता दंड रखदा सा हां पांजो जलसो थियो हे वरी घर सुतो पिया सजो संभाले से वरी भी संभालियो बरकत जो जलसो जमाले में हां माशाअल्लाह कुरान जा आशिको दीन दा परवानो रात जा 12 थी विया शाबाश ताके जागी वेठा हो मुखा बाद भी आशिक रसूल आशिक कुरान सानी मौलाना तारिक जमील हजरत मौलाना साईं अब्दुल हफीज सरकी साहब उहे भी मौजूद आखिरी बयान उन्हनि जो थींदो दुआ आखिरी उहे फरमाईंदा वेंदो या भजी वेंदो वेंदो ना मां साईं के चवंदो मुख्तसर करे घणो न करे इंशाअल्लाह ॾाढी दिल ख़ुश थी आखिरत जे मौजू जे मुतालिक भी बयान कया दोस्तो ही दुनिया जो जहान आरजी आ असुल जेका जिंदगी तव वो आखिरत वारी तव जो बेशक मुसा गलाइंदा हलो ता गलाइंदो त निंड भी फिटंदी बेशक अब असा हिन वक्त जे आलम में हली रहा आहियूं जहान में इहो टियों जहान आ कहो जहान आ मुझो वाइस ही है हिक बे सा कचहरी करो जल्दी ॻाल्हायो कहो जहान टियों ब जहान क्रॉस करे आया हूं ब जहान क्रॉस करे आया हूं ता चंदो से हबीबुल्लाह शाह केड़ा जहान क्रॉस कयान नंबर पहिरों असा सब हुया से आलम अरवाह में काथे अरवाह अरवाह माना रूहन वारो जहान सब हुया से वो क्रॉस करे आया से बे नंबर ते जहान माओ जे पेट वारो अब तामड़ जे पेट में रही आयो या ई लथाओ गड़ी करे में ना लथा गलायो रही आयो ना सही माओ जे पेट में खाई पी आयो भूख ते आयो खाई पी आयो तो अमड़ खाए पई त असा के भी खोराक मिले पई ये ना सही मोबाइल चार्ज थी ब जहान घणा ब जहान टपी आया से एक मां जे पेट वारो बे रूहन वारो हाने जे जहान में हलूं था इहो आ टियों दुनिया वारो जहान इने में भी बटे ॾींहं जा महिमान हो के ख़बर केने केजो मौत कदी या केड़ी खबर असा जी अज रात आखिरी हुजे खबर काई कोने वमा तदरी नफ्सुम बिअय अर्ज़िल तमूत चो सुभान अल्लाह अज इन इको साउंड अल मदीना इको साउंड जे जरिए बाउदीदार साहब जे हलाण सा अल्हम्दुलिल्लाह जेसी ताईं आवाज तो वने जमालियो ताजे गोठ जे वण वण ते पन पन ते दर दर ते थाव थाव ते वटे वटे ते कणक जे दाणे दाणे ते कुरान जी रहमत जो मीठो वसे तो लिकुल अजल मुसम्मा हर के जे मौत जो टाइम मुकर्ररा ला यस्तक़दिमून वला यस्ताखिरून जरे वा मौत जी घड़ी इंदी न मिनट वक्त थींदो न मिनट पोते थींदो मौत हयाती जो मालिक केरा चतो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर भी थकला 5 कलाक वाइज करे आवा 5 जलसन में वो भी हिन लाउड ते वे त दिल पानी खोली दी वने तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर पंजन शयुनि जो इल्म अल्लाह को सबब के भी नाए रब केड़ी शयो चे तो इन अल्लाह इंदहु इल्मु साअ क़यामत जो इल्म अकेले अल्लाह के आ कदी दी केड़े दी दी केड़े साल दी मां रब के खबर आ बुध कुरान व युनज़िलुल गईस बरसात जो इल्म रब के आ काथे वसंदी केतरा दी वसंदी मां त कल भी दुआ घुरी अल्लाह करे जमालिन जे जलसे ते मींह न वसे बरसात न वसे वयुनज़्ज़िलुल गईस वयअलमु मा फिल अरहाम मां जे पेट में शाए पुटवा कन थिया के खबर आ
बाक़ी वरी हिकिड़े मोबाइल ॾेखारी तेसां ॾिसो साईं हिकिड़ो पीर थो चवे त मूंखे बि ख़बर पवंदी आहे त मुरीदाणी जी पेट में छा आहे पुटु आहे या धीउ आहे मतिलबु ग़लति थो चवे क़ुर जो मुखालिफ़ आहे मां पीरनि जो गुस्ताख़ न आहियां अल्लाह ॼाणे 2-3 ॾींहं अॻु में मां 9 मार्च ते सेवण वारी दरगाह लाल कलंदर जे भरिसां वाइज़ करे आयो सैयद जे हथ में क़ुर आहे रात जो 12 बजे मां लाल कलंदर जी दरगाह जे भरिसां साम्हूं मदरसो हुते क़ुर पढ़ी असां पीरनि जा गुस्ताख़ न आहियूं असां पीरनि खे मञींदा आहियूं असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी क़बर ते बि क़ुर पढ़ी आयासीं जेको पीरनि खे न मञे उहो बदबख्त आहे असां अल्लाह वारनि जी जुती पंहिंजे मथे जो ताज सम्झंदासीं पर असां मुवहिद आहियूं सैयद असांखे त इहो न्यापो ॾींदा आहियूं यार इज़त सभिनी मुर्शिदनि जी कर पर घुर अकेले अल्लाह सही चओ था ग़लति थो चओ त भिटाई साईं बि चयो पिञा दर उहो पिन जेको ॾेई न पचारे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि चए थो कख सड़नि पन सड़नि सड़े साओगा जिनरी जायो अल्लाह तो न चेतन खे पर साहब भिटाई निज तो ही त पढ़ी आहे हा हिकिड़ी औरत वई भिटाई साहब जी क़बर ते ईअं झुकी पई आहे मां उते मौजूद हुअमि औरत पई चए भेट भिटाई कर मुल्क मिठाई हर साल ईंदी आहे अञा कुझु न थियो आहे मां चयो अम्मा शाह साहब त निंड पियो आहे ॿुधे ई कोन थो अम्मा उन रब खे नथी सॾे जंहिंजे लाइ सैयद अब्दुल लतीफ़ शाह चयो तूं हबीब तूं तबीब तूं दर्दनि जी दवा जानब मुंहिंजे जीअ में आज़ारनि जा अनवा साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़नि खे भिटाई साईं त चयो तूं साईं तूं सुबहान मूंखे चारो नागे चवण जो वसंदा शहर वीरान करे वरी वसाए वाहण कंहिंखे दामन बख़्शे दमड़ी कंहिंखे माया बख़्शे मण कंहिंखे बेकन बख़्शे बकरी कंहिंखे दाता बख़्शे धण कंहिंखे पाले सुख पालिकिन में कंहिंखां पीहाए पाहण ते न हूं ताहण था ॾकनि लिंग लतीफ़ जा पैसे ते नाज़ न कजाए माल ते नाज़ न कजाए हुकूमत ते नाज़ न कजाए इन बतश रब्बिक लशदीद माला जी पकड़ ॾाढी सख़्त थी मां रब खे माल ॾियण बि ईंदो आहे त खसण बि ईंदो आहे अच त मिसाल ॾियां क़ुर मां अल्लाह हिकिड़े नबी जे साम्हूं हिकिड़े ज़ालिम जो बयान कयो एडो वडो ज़ालिम हो जेके हुकूमत ते नाज़ हो पढ़ा कुरान वहल अताक हदीस मूसा वो सनाउल्लाह चए तो सैयद कुरान पर त को गोठ में रंग लगी मूंखे त एॾी ख़ुशी थी जो मूंखे जेसाईं हिन प्लाट ते हिते मदरसे जो बुनियाद रखंदासीं इहा थी दीन जी बरकत मदरसो खुलंदो अल्लाह कंदो सैयद पाण बि ताउन कंदो जमात बि ताउन कंदी उहो ॾींहुं थींदो जो असां हिते मदरसो बि ॾिसंदासीं कंदो न इंशाअल्लाह मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहु बैतन फिल जन्नह जेको अल्लाह खे राज़ी करण लाइ मदरसो मस्जिद ठाराईंदो इंशाअल्लाह रब हुन जो जन्नत में महल ठाराईंदो हलवते वहल अताक हदीस मूसा इज़ नादाहु रब्बुहु बिल वादिल मुक़द्दस तवा इज़हब इला फिरऔन इन्नहु तग़ा फ़क़ुल हल लक इला अन तज़क्का व अहदियक इला रब्बिक फ़तख़शा फ़अराहुल आयतल कुबरा फ़कज़्ज़ब व असा सुम्मा अदबर यसआ फ़हशर फ़नादा फ़क़ाल अना रब्बुकुमुल अअला फ़अख़ज़हु अल्लाहु नकालल आखिरत वल ऊला इन फी ज़ालिका लइब्रतल लिमन यख़शा नारे तकबीर शान मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा नारे तकबीर असां सैयदन खे त अल्लाह कुरान सीने में ॾिनो आहे अल्हम्दुलिल्लाह असां शुक्र था कयूं दुआ कयो अल्लाह सभिनी असांजे सैयदन माइटनि खे क़ुरान सीने में ॾे छा थो फरमाए उथी नबी वञ हिकिड़े ज़ालिम ॾे नालो अथसि फिरौन एॾो वॾो ज़ालिम आहे जंहिं 70,000 जीअरा मासूम मार कुहाए छॾिया
70,000 बार पुट जमे त जे कातीअ सां कहो न्याणी जमे त जीअरी छॾियो छो नजूमिन भोपन चवा त ॿार ॼमंदो फिरोन तुंहिंजो तख़्तो ऊंधो कंदो इन ज़ालिम खे इहा ख़बर कोन हुई त तख़्ता ऊंधो करण वारो हिकिड़ो अल्लाह वेचारी मां जो छा हाल हूंदो जेका 9 महीना ॿार खे पेट में सूर खणी वरी उहा मां होश में ई न अचे त पंहिंजे पुट जो दीदार करे त सिसी होॾे पई आहे धड़ होॾे पई आहे 70,000 जीअरा मासूम ॿार कुआए छॾे पोइ बि मुंहिंजे रब चयो फिरौन तू बि तूं आ मां बि रब आ ज़ालिम 70,000 ॿार कुआया थी हाणे मां ख़ुदा हिकिड़ो ॿार अहिड़ो थो पैदा कया नालो रखंदोमांसि मूसा ज़ालिम मां ख़ुदा जी ताक़त ॾिस मां तुंहिंजे घर में पाले ॾेखारींदोमांसि पाले न पाले बेशक ॾाढी ज़ात कंहिंजी आहे अल्लाह दुश्मन जे घर में पंहिंजो नबी पाले अल्लाह जो हुकुम थियो मूसा पंहिंजी उम्मत खे वठी मुल्क छॾे वञ फिरौन जो रातो रात सुबुह साजुर असर जो सभु निकिरी विया 12 कबीलनि जी जमात मूसा नबी सां हलिया मोमिन हा सुबुह थियो फिरौन उथियो हुकूमत वारा उथिया ॾिसनि त काॾे विया मूसा नबी जा उम्मती सभु हलिया विया मोमिन हे त ज़मींदार रेसा हिननि जा कपिड़ा उहे ग़रीब धोईंदा इस्त्री उहे कंदा राखी उहे कंदा मेन खे गाह उहे विझंदा कुतरियूं उहे कंदा हिननि जो ॾिठो त सभु भॼी विया ग़रीब हाणे ज़मींदार पाण लहनि कम ते परेशान रात जो भॼी वञनि हाणे गॾा गारो केरु हलाए अल्लाह अची परेशान थिया अरे केरु असांजा कपिड़ा धोए चे वयव मुल्क छॾे सभु ग़रीब भॻा फिरौन खे का वणाई ते जल्दी कयो तव्हां बि हथियार खणो सवारी तयार को हिकिड़ो माण्हू बि पोइते न रहे मां फिरौन पाण बि हलां थो हा हला चो अच त तोखे ठाहे ॾिसां थो हलो हिननि खे न छॾींदासीं मूसा खे मूसा जी उम्मत मोमिननि खे हलदे 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 विच में दरियाह अची वियो छा अची वियो जागो था अॻियों दरियाह अची वियो पोयों फिरौन जो लश्कर दुश्मन पोइ अची वियो हाणे मूसा नबी जा उम्मती सभु परेशान थी विया मूसा खे चवंदा मूसा तूं त असांखे हथ सां मारायो हथ सां माराए ॿिया घर भला हुआसीं अॻियों दरिया हो पोयों दुश्मन विच में असां हाणे काॾे वञूं हाणे त ठाहे मारींदा त मूसा नबी ख़ुदा जो नबी हो हिन दौर जे पीरनि वांगुरु न हो हिन दौर जा पीर मुरीद जी पुठी ठपे मुशरिक पीर चवनि था घबराए छो त मां जो वेठो आहियां चवंदा न चवंदा घबराए न मां जो वेठो आहियां जे मुशरिक मां कई माना मुरीद जो भी ईमान चट पंहिंजो भी चट ख़ुदा अहिड़नि पीरनि को बचाए ॾिसो सभिनी नबीया मूसा त बि छा थो जवाब ॾे ख़ुदि खोल क़ुरान क़ौम खे चए थो घबरायो छो था इन माई रब्बी सयादीन मुंहिंजो अल्लाह जो मूंसां गॾु आहे छा चए मुंहिंजो अल्लाह गॾा जेके रब रखे तेके केरु रखे जेके अल्लाह बचाए हाणे दोस्तनि मूंखे अॼु जुमे ते हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधाई जैसे हेॾे मेरापुर जे पासे शालीमार एक्सप्रेस ट्रेन केॾी स्पीड में हलंदी आहे उनमें मुसाफ़िर वेठा हिकिड़ो मासूम 3 सालनि जो ॿार स्पीड जी रेल जी दरी खुलियल हुई उन मां हलंदी रेल में किरियो 3 सालनि जो मासूम ॿार स्पीड में ॿार उन वारसनि को अमड़ जे झोल में को किरी जो पियो वारसनि रेल जो ज़ंजीर छिकियो तक़रीबन ॿार जे किरण वारी जाइ खां 30 किलोमीटर रेल अॻिते निकिरी वई घणा किलोमीटर 30 किलोमीटर रेल अॻिते निकिरी वई ज़ंजीर खे छिकियो त रेल बीठी छाए बोगीअ में रड़ियो त ॿार असांजो किरी पियो आहे
उते को हमरा भी बीठो उन ॾिठो ॿार जो रेल मां किरियो तो उन खयो थोड़ी ये मामूली चोट आई वारसन सां स्टेशन ते राब्तो थियो बा घबरायो न तव्हांजो ॿार महफ़ूज़ आहे अल्लाह बचायो खुदा बचाए बचाए सा जल्दी पेट्रोल खणी आ जे खपी हो तो मां दुआ करूं सही ना पेट्रोल पियो कुरान दा आशिको दीन दा परवानो बचाइण वारो केरा मूसा नबी भी चवे तो अल्लाह जो असां सां गॾु आहे अञा ॿियो दलील ॾियां अड़े सॼी दुनिया जा पीर गॾा वली गॾा गौस कुतुब जिलानी कादरी चिश्ती गॾा खुदा जो कसम मां नबी साईं जे कदमनि जी जुतीअ जे दज़ जे भी कंहिंखे बराबरि न कयां नबी जो जवाब सैयद जे हथ में कुरान आ वञी खोले पढ़ छा तो फरमाए अबू बकर सिद्दीक जी झोल में गार में 3 ॾींहं 3 रातियूं मुस्तफ़ा आराम कयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मन मथों पहुची वियो अबू जहल वारा सिद्दीक जी नज़र पई आहिस्ते नबी साईं खे चए थो साईं जेको भॻासे उहे मथों बीठा थी उहे मथों बीठा थी त कायनात जो सरदार आहे हेॾे अबू बकर सिद्दीक जी पुठी ठपे ईअं नथो चवे अबू बकर घबराए न मां मुहम्मद जो वेठो आहियां ईअं नथो चवे नबी साईं जेको जवाब ॾिनो 10 सिपारे में क़ुरान में लिखल आहे इज़ अख़रजहुल लज़ीन कफ़रू सानी यसनैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना निज कुरान आलिम सगुरु वेठो पुछो नबी साईं जो सिद्दीक घबराए छो तो अल्लाह जो असां सां गॾु आहे अरे नबी साईं को मथे को पीर आहे छा न सही वो जॾहिं नबी इहो जवाब थो ॾे त अॼो को मुशरिक छो थो जे मां जो वेठो आहे मां न कर खुदा तुंहिंजो ईमान ख़तम कंदो असां बि सैयद आहियूं असां बि मुर्शिद पीर आहियूं असां पंहिंजे मुरीद खे तावीज़ लिखी ॾींदा आहियूं वज़ीफ़ो दुआ पाणी पढ़ी ॾींदा आहियूं पुठी ठपंदा आहियूं असां मां कॾहिं न कई आहे असां चवंदा आहियूं अदा असां मिड़ई हीलो बहानो आहे क़ुरान पढ़ूं त शफ़ा मुंहिंजे हथ में न थी शफ़ा अल्लाह जे हथ में थी सही थो जा ग़लति थो जा अक़ीदो ठाहियो हलूं अॻिते अल्लाह फरमायो कलीम मूसा जीवो जा अल्लाह हे हथ में साथी जे लठया या लठ पाणीअ में हणण दरिया में हणण तुंहिंजो कम आहे सॼे दरिया जे पाणीअ खे वकोड़े सकोड़े ईअं ॿारहं भितियूं ठाहिण मां अल्लाह जो कम आहे गड़ी खेरे में को मिस्त्री आहे जेको मूंखे पाणीअ जी भित ठाहे ॾेखारे आहे को मिस्त्री गड़ी खेरे में न सही ना पाणीअ जी भित ठाहे न सही ना या ताकत कंहिंजी आहे या वकोड़े सकोड़े साहब मूसा नबी जा उम्मती चवंदा अल्लाह जो कसम रब ईअं पाणीअ खे जमो कयो ॼण पकी दीवार ठहियल हुई मूसा नबी जी जमात टपी वई दरिया क्रॉस करे वञी खुशकीअ ते पहुता हेॾो फिरौन बि पहुतो फौज समेत काॾे दरिया हिते रस्ता ठही विया पंहिंजी उम्मत खे फिरौन थो चए पंहिंजे लश्कर खे जल्दी कयो लहो हे साम्हूं बीठा आहिनि पाणी त कोन अथव दरिया जो रस्तो अथव सभु लथा ओ जॾहिं विच दरिया में पहुता त रब जो हुकुम आयो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून जल्दी कर अख मारे के दरिया के रब जो हुकुम आयो भित खत्म कर पाणीअ सां मिली वञे वॾो ख़तरनाक आवाज़ आयो पाणीअ में फिरौन जा फौजी मरनि था गरक थियनि था क़ौम तबाह थी थिए फिरौन पाण बि ॿुॾे थो मूसा नबी खे ॾिसी करे चए थो मूसा मूंखे बचाए हाणे बचा मूसा मूंखे बचाए मूसा नबी तो चए या अल्लाह अञा गोड़े अञा तबाह करेस मूसा मूंखे बचाए चए अञा तबाह करेस अल्लाह ता त फिरौन गरक थी वियो तॾहिं त के शाइर चयो न था हुकूमत का फिरौन को भी नशा एक उर्दू समझो था ना सुभान अल्लाह जल्दी करा मौला अब्दुल रफी साहब ईंदो मां ख़त्म कंदम था हुकूमत का फिरौन को भी नशा जुल्म पर जुल्म खलकत पे करता रहा
जुल्म पर जुल्म खलकत पे करता रहा। जब समंदर में डूबा तो कहने लगा, जब समंदर में डूबा तो कहने लगा, इस हुकूमत को पाने से क्या फायदा। आंखें खोलो उठो याद रब को करो, उम्र यूं ही गंवाने से क्या फायदा। ख्वाब गफलत में सोए हुए मोमिनो, ऐशो इशरत बढ़ाने से क्या फायदा। हाणे ॿुधा हुकूमत कमाई न सही एॾो ज़ुल्म कमायसि तबाह थी विया। पर अच त मां तोखे रब करीम जो कुर्ब ॿुधायां, अल्लाह जी करीमी ॿुधायां। जॾहिं मूसा जे साम्हूं फिरौन तबाह थी वियो, सॼी ज़िंदगी पाण खे सजदा कराइण वारो, अन रब्बुकुमुल आला जी दावा करण वारो, अल्लाह फरमायो ओ कलीम डायरेक्ट ॻाल्हाईंदो रब मूसा सां, जी मुंहिंजा अल्लाह वॾो दिलि जो पको आहे। मूसा नबी तोखे फिरौन इलाज पियो करे, मांखे बचाए, तोखे रहम न आयो। पर मां अल्लाह खे पंहिंजी करीमी जो कसम, मां अल्लाह खे पंहिंजी किबरियाई जो कसम, मां अल्लाह खे पंहिंजी इज़त ऐं जलालियत जो कसम, जेकर न इहो ज़ालिम फिरौन दरिया में बुॾण महिल हीअं चवे हा न मूसा जा रब मांखे तूं बचाए त मां इतो बि बचायां सा। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। केॾो रब करीम आहे, केॾो रहीम आहे। हलऊं अॻिते। हिकिड़ो ॿियो बि ज़ालिम दुनिया में थी गुज़रियो, जंहिंजो नालो हो शद्दाद। छा नालो हो? शद्दाद। उहो वरी जन्नत खे न मञींदो, चवंदो इहे सभु ॻाल्हियूं कूड़ियूं, अचो त मां तो तव्हांखे जन्नत ठाहे ॾियां। कूड़ी जन्नत, अची पैसो लुटाए, अची माल लुटाए, जन्नत पियो ठाहे। मिस्त्री मज़ूर था चवनि साईं पंहिंजी जन्नत जो दीदार त कर, ते हाली दीदार न कंदुमि, मुंहिंजी जन्नत ठही वञे पोइ नाज़ नखरे सां ईंदुमि, दूल शरनाइन सां ईंदुमि, धमाकनि सां ईंदुमि, ईअं न ईंदुमि। हाली पैसो लुटाईंदो वियो, कूड़ी जन्नत ठही वई। मां दुआ थो कयां अल्लाह तव्हां असांखे सची जन्नत नसीब कराए। रात जा 12:15 थी विया, आमीन कर तो दुआ कबूल थी। वज़ीरनि चयो साईं हाणे तुंहिंजी जन्नत तयार आहे। चइबो हिकिड़ो मेले जो ॾींहुं मुक़ररु कयो, माण्हू सभु गॾु थियनि, मानियूं थींदियूं, मां इफ़्तिताह कंदुमि। ख़ल्क़ अची गॾु थी, हूअं बि जिते धुओं थींदो आहे त ख़ल्क़ गॾु थींदी, धुए ते ख़ल्क़ पाण ई गॾु थींदी आहे। हे ज़ालिम नाज़ नखरनि सां, दूल धमाकनि सां अचे पियो। वाह खुदा तुझी पकड़, ओ जॾहिं पंहिंजी जन्नत जी ॿाहिरी गेट ते लत रखे, अल्लाह इज़राइल अलैहिस्सलाम खे मोकिलियो। अची गीचीअ खां वरितईंसि, चवेसि तो तूं केरु आहे? जे आहिस्ते ॻाल्हाए, मां उहो आहियां जो कंहिंजे घर वेंदो आहे त मोकल ई न वठंदो आहे। केरा? मां इज़राइल आ। शद्दाद जो साह निकिरी वियो, चवेसि तो 5 मिंट छॾ, मां हेॾा पैसा ख़र्च कया आहिनि, मां पंहिंजी जन्नत जो त दीदार कया न। मौत जो टाइम मुक़ररु आहे, लिकुल्लि अजलिन मुसम्मा, ला यस्तक़दिमून वला यस्तअख़िरून। न घड़ी अॻिते थींदी, न घड़ी पोते थींदी। तबाह थी वियो, साह निकिरी वियसि, पंहिंजी जन्नत जो दीदार बि नसीब न थियसि। तॾहिं अल्लाह वारो चए थो, कितना मारूफ किस्सा गे शद्दाद का। जल्दी ॻाल्हाए, मुंहिंजा 15 मिंट बचा। कितना मारूफ किस्सा गे शद्दाद का, रूह जब उसके तन से निकाली गई, मरते मरते वो लोगों से कहने लगा। सुभान अल्लाह। दादा मरते मरते वो लोगों से कहने लगा, ऐसी जन्नत बनाने से क्या फायदा। हिकिड़ो टियों बि ज़ालिम गुज़रियो आहे,
उन जो ज़िक्र भी कुरान में आहे इन क़ारून कान मिन क़ौम मूसा फबग़ा अलैहिम व आतैनाहु मिनल कुनूज़ मा इन मफ़ातिहहु लतनूउ बिल उस्बति उलिल क़ुव्वा इज़ क़ाल लहू क़ौमुहु ला तफ़रह फ़इन्नल्लाह ला युहिब्बुल फ़रिहीन। कारून जेके अल्लाह से वॾी दुनिया ॾिनी 40 खच्चर उनजे खज़ाने जूं चाबियूं खणंदा जंहिंजा 40 खच्चर चाबियूं खणनि त उनजो खज़ानो केतिरो हूंदो। मस्ती कई वॾाई कई मूसा नबी तो चे ज़कात ॾे चे छांजी ज़कात जे अल्लाह माल जो ॾिनो थी चे अल्लाह छोड़ो ई ॾिनो आहे मां पंहिंजे अकुल सां कमायो आहे पंहिंजी महिनत सां कमायो आहे मां तव्हां खां पुछां थो नौशेरो जमाली वारो माल सभु कंहिं ॾिनो आहे अल्लाह ॾिनो आहे। अल्लाह जे नबी जे मथां नऊज़ बिल्लाह ज़िना जी तोहमत हणाए हिकिड़ी बदकार औरत खे तैयार की पो तो खुदा जी पकड़ आई हुआ औरत भी डके पई जे सच्ची गाल कई पो अल्लाह जे नबी बदुआ कई नबी जी बदुआ सा तबाह थी वियो जमीन चीर जी वई अख मारे क्यों जमीन चीर जी वई फखसफना बिही व बिदारिल अर्द। साईं मौलाना अब्दुल हफीज़ साहब सरकी पहुची विया मां गाल के जल्दी उकुलाईंदो तो वञा इंशाअल्लाह साईं बुजुर्ग शख्सियत आहिनि आखिरी बयान भी कंदा ताजला दुआ भी कंदा नौशेरो जमाली वारो अज ताज जलसे के 4 चंड लगी विया जो सुभान अल्लाह वॾो जलसो थी वियो माशाअल्लाह रात जा 12:30 थियनि था अञा क़ुरान जी रहमत हले थी जो सुभान अल्लाह। ज़मीन में अंदर वयो कारून कारून जो खजानो भी निकतो ही ना अल्लाह पिट जी सफ़ा अज ताईं ज़मीन जे अंदर हले थो तॾहिं त अल्लाह वारे चवंदा मालदारी में मशहूर कारून था वो मुखालिफ था मूसा और हारून का। नौ शेर खणी आवा तुझे लाइ छो तो सनाउल्लाह जमाली चयो कि नई शे ॿुधाई जाए। मालदारी में मशहूर कारून था वो मुखालिफ था मूसा और हारून का जब ज़मीन में धंसाया तो कहने लगा जब ज़मीन में धंसाया तो कहने लगा ऐसे भेजा खजाने से क्या फायदा आंखें खोलो उठो याद रब को करो उम्र यूं ही गवाने से क्या फायदा। जमाली साहब माना पैसो भी कम ना आयो माल भी कम ना आयो अञा 2 साल में ॿिया भी ॿुधाया आख़िरी हिकिड़ो ॿियो भी ज़ालिम ॿुधाया उन भी हज़रत इब्राहिम सां वॾो झेड़ो कयो उन ज़ालिम जो नालो निमरूद आहे काथे काथे लिखल आहे पढ़ूं क़ुरान अलम तर इलल्लज़ी हाज इब्राहिम फी रब्बिही अन आताहुल्लाहुल मुल्क इज़ क़ाल इब्राहिम रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत क़ाल अना उहयी व उमीत क़ाल इब्राहिम फ़इन्नल्लाह याती बिशम्स मिनल मशरिक़ फ़ाति बिहा मिनल मग़रिब फ़बुहितल्लज़ी कफ़र वल्लाहु ला यहदिल क़ौमज़ ज़ालिमीन। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफ़ा अज़मत मुस्तफ़ा नारे तकबीर। इब्राहिम के चे तो तुझो रब छा कंदो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम चयो मुंहिंजो रब मारींदो भी आहे त जीआरींदो भी आहे अंधे माण्हूअ जो मिसाल भी अंधो चे इहो कमु त मां भी कंदो आहियां निमरूद छा चयो इहो कमु मां भी कंदो आहियां क़ाल अना उहयी व उमीत ते तूं वरी कीअं कंदो आहे हेॾे ख़्याल कर अंधे जो मिसाल ॾिस हिकिड़ो हमरा जेल में हो जंहिंजी फांसीअ में 3 ॾींहं बचा हा उनखे जेल मां कढी चे हल तूं आज़ाद आहे चे ॾिस हिन जो मौत 3 ॾींहंनि खां पोइ लिखल हो मां जीअरो कयोमांसि अंधे जो मिसाल बि अंधो हमरा जी जेल में फांसी लिखल हुई त हिनखे मां आज़ाद कयो ॼणो जीअरो कयो हिकिड़ो हमरा रस्ते ते वञे पोइ हुनखे पकड़े नाक फांसी ॾेई ॾिनई चे ॾिस हिनखे मौत ॾिनोमांइ
अल्लाह से इब्राहिम अलैहिस्सलाम के ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि विधी मुंझी पियो हिनखे इब्राहिम जो चेस निमरूद मुझो अल्लाह एकड़ो ॿियो बि कम कंदो आहे चे कहिड़ो फ़इन अल्लाह याती बिशम्स मिनल मशरिक़ मुझो अल्लाह रोज़ानो सिज ओभर ॾो उभारींदो आहे जे पाण खे ख़ुदा थो सॾाए सुभाणे वारो सिज ओलह ॾो उभार मथे ते ॿई हथ रखी चे इहो कम मां कोन थींदो जल्द थोड़े वारी जल्द फबुहित लदी कफर सफ़ाई शिकस्त अची वियसि ते छांजो आऊं तूं रब न आहे रब उहो आहे जेको वहदहु ला शरीक लहू अल्लाह ज़ालिम इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ बाहि ॿाराए खलील खे जन्नत जो वॻो अल्लाह से दुनिया में पारायो हेॾे तौहीद सिखणी हुजे इब्राहिम अलैहिस्सलाम जे हिन लफ़्ज़नि मां सिखो बाहि साम्हूं तयारु आहे नबी बीठो आहे इम्तिहान थो अचे तफ़सीर मज़हरी में मौलाना काज़ी सनाउल्लाह पानीपती वारे रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे फरमाइनि था हज़रत मीकाइल अलैहिस्सलाम आयो खलील मां तुंहिंजी मदद कयां छा कंदे चे मां मींहुं वसाईंदो आहे अल्लाह खे चवां एॾी वॾी बरसात वॾ फुड़े सां वसायां जो महीननि जी परंदड़ बाहि विसामजी वञे इब्राहिम तो चे मीकाइल तुझी मदद की जरूरत ना है मुझो अल्लाह जो वेठो एरे ते असा हो जावा चवा जल्दी कर बाहि विसा मरिया थे नबी नबी या जे तो मीकाइल तुझी जरूरत ना है मदद केर कंदो अल्लाह अल्लाह ए वर चलो या होस मदद हक पीर बैठा हैं अच साईं भेज कंबर वाला भेज साईं पीर पागारा छो तो बियन को मदद घुरे मदद केर कंदो आ अल्लाह हजरत अली साईं भी चवे तो या अली मदद न चओ छो त मां अली मुश्किल कुशा न आया मुश्किल कुशा अकेलो अल्लाह वा मुश्किल कुशा हुआ है जेके न पुट न न्याणियों कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद हजरत अली तो जे मां के नव घर वारियों मुझो अल्लाह घर वारन को पाक हजरत अली तो जे मां के 18 पुट मुझो अल्लाह पुटन को पाक हजरत अली तो जे मुके 17 न्याणियों मुझो अल्लाह न्याणिन को पाक हजरत अली तो जे मुके अब्बो भी मुके अम्मा भी मुझो अल्लाह अबे अम्मा को पाक हजरत अली तो जे मां निंड कंदो आ पर मुझो रब ला ताखुज़हु सिनतु वला नौम निंड त छा पर निंड जे झटके को भी पाक अज सैयद जे आडो साईं मौलाना अब्दुल हफीज़ सरकी साहब जे आडो हथ मथे करे चो त अकेले अल्लाह जो दर न छॾींदासीं मां मुशरिकन के चवंदो आ कुछ गैरत धारियो ता जो जिस्म भी अल्लाह मां जे पेट में तौहीद ते ठायो आ अखियूं बतव कन बतव हथ ब पैर ब गोडा ब कुल्ला ब चप ब दंद बटिया आंगरियूं भी पर मथो भी हिकु नक भी हिकु ज़ुबान भी हिकु दिल भी हिकु शो त कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकु आ तुंहिंजी ज़ुबान भी का खुशामद ॿिए जी न कजाए तारीफ़ मां हिकु रब जी कजाए मां अल्लाह भी हिकु आ तुंहिंजो नक भी हिकु आ तुंहिंजो मथो भी हिकु आ त मां तुंहिंजो रब भी हिकु आ अन्या कुछ गैरत धारियो ताके को चवे त पुट घणा थी तू चवंदे साईं अभी बिलाशा 3 2 5 7 जेके जेतिरा हूंदा न्याणियूं घणियूं थी साईं 3 4 2 भला मामा घणा थी चाचा घणा थी मासा त घणा थी सोट घणा थी हा साईं मामियूं चाचियूं मासियूं मारोट मासा त सोट घणा थी तू चवंदे साईं शाह साहब 3 4 5 7 पर यार ताके को चवे त पीर घणा थी जेको पुछे उनखे डंडो हणजे गैरत ने मुझे मां के गाड़ी तो पीर घणा जो सवाल कबो पीर हिकु थींदो आ इते तो के गैरत अचे थी त मुंहिंजो पीउ हिकु आ मां हलाली आ मां हरामी न आहियां अल्लाह तो जे बाक़ी इते छो गैरत नथी अचे त मां तुंहिंजो रब भी हिकु आहियां अल्लाह अकबर वरी हजरत इब्राहिम दे इसराफील आयो आखिरी गाल मां खत्म तो क्या बुधो साईं जन अची विया इसराफील तो चवे साईं मां तुझी मदद कयां छा कंदे ते मां फूक ॾियां त मुल्क में क़यामत अची वञे कुदरत जो नड़ो आ एक सोवात ते बियो कन ते मां त इंतजार में आ व नुफिख फि सूर फसइक मन फि समावात व मन फिल अर्द इल्ला मन शा अल्लाह सुम
सुम्मा नुफ़िख़ फ़ीहि उख़रा फ़इज़ा हुम क़ियामुन यंज़ुरून। हज़रत इब्राहिम तो चे मीकाइल तुझी भी ज़रूरत न आहे, मुंहिंजो अल्लाह जो वेठो आहे। अरे बरंदड़ पाया बीच तो बस ताजी जरूरत नहीं। इज़राइल तो चे अलैहिस्सलाम भला मां मदद कया जेके तोखे बाह मुशलाइन मां उन्हनि जो साव कढा। ॿुधो ॿुधो नौशरो जमाली वारो तो ही दई अथव। इब्राहिम तो चे इज़राइल तुझी जरूरत न आहे, मुंहिंजो अल्लाह जो वेठो आहे। जिब्रील तो चे मूंखे ताक़त आहे ज़ी क़ुव्वतिन इंदज़िल अर्श मकीन। दुआ घुरा दो ज़ी क़ुव्वतिन इंदज़िल अर्श मकीन। मां भला जिब्रील तो चे इब्राहिम मां मदद कया है, मां तुझी मदद कया चे तुझी जरूरत न आहे, अल्लाह जो वेठो आहे। जिब्रील तो चे ठीक आहे असांजी जरूरत न आहे, भला खलील तुझो न्यापो त अल्लाह खे ॾियां, छो त मां अल्लाह जा न्यापा नबियनि खे ॾींदो आहियां, नबियनि जा न्यापा अल्लाह खे ॾींदो आहे। छा न्यापो ॾियां? चवांसि त खलील बाह में वञई तो रब इब्राहिम जी मदद कर। हेॾे तक जाए तो ही त ॾिसो इब्राहिम तो चे ओ जिब्रील मुझे अल्लाह के न्यापो भी न दी जाए। अदा न सही तो ही दे मुझे अल्लाह के पैगाम भी न दी जाए तो खलील बाह में तो वञे। छो इब्राहिम सचो आहे वञी न्यापो ॾियां चे तुझे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे, भला मुंहिंजो अल्लाह मूंखे पाण नथो ॾिसे छा? अल्लाह सुपरलेटिव डिग्री तो ही दजी इब्राहिम। वरी जिब्रील तो चे ठीक आ भला मां न पो न ॾियां पर हिकिड़ो कम त कर इब्राहिम। कहिड़ो? भला तू जो बाह में वञे तो भला तू सॾ करेसि त या अल्लाह मां बाह में वञाए तो मूंखे बचाई जाए। हेॾे तक जाए इब्राहिम जो जवाब ॿुध, चए तो अॼु मां अल्लाह जी उम्मीद में तवक्कल में मूंखे एॾो जोश आहे जो मां भली बाह में वञा सॾ बि न कंदोमांसि, जंहिंजे करे बाह में वञा तो उहो नथो ॾिसे छा मूंखे। अरे ये चई त वहतज़तिल अर्श वल कुर्सी, अल्लाह जी रहमत के जोश अची वियो, रब जो अर्श लुटी वियो। अल्लाह फरमा खलील तू सब वास्ता कटिया त मां खुदा भी डायरेक्ट तो मदद कया। वकुल्ला या नार कूनी बरदा, ओ बाय थदी थी वन। खलील मेहमान थियो थी एडी भी थदी न थी जो इब्राहिम के बाह में सी पियो थे। व सलामन सलामती वारी थी। जॾहिं ईअं थियो खुदा जो अज़ाब आयो, हाणे निमरूद ते जे नबी खे तंग कयो, खुदा जी पकड़ आई, सुतो पियो ईअं नक में अल्लाह से मंडो मच्छर दाख़िल कयसि। हेॾे मच्छर बि सॼो न मंडो मंडे अहिड़ो जो जी दम कयसि त ईअं पातल पियो खाए। इलाज कराई शफ़ा न पई थिए। हिकिड़े नौकर खे कावड़ आई चढ़े निंड फिटाई थी ॾे पादर बादशाह खे। पादर चयोसि त हिनखे एॾो मज़ो आयो चे हेॾे ॿ टे ॿिया बि हणो इहो थी खुदा पादर पियो हणायसि नौकरनि खां। तफ़सीर लिखंदा 5 नौकर मुक़रर आहे जेके कलाक में निमरूद खे पादर हणंदा। तॾहिं शाइर चए तो काबिल ज़िक्र किस्सा है निमरूद का। आखिर में बेवफाई चंगी ना है, जल्दी सुभान अल्लाह। काबिल ज़िक्र किस्सा है निमरूद का, वो भी इनकार करता था माबूद का। उसके भेजे को मच्छर ने खाकर यूं कहा, उसके भेजे को मच्छर ने खाकर, उसके भेजे को मच्छर ने खाकर यूं कहा, उसके भेजे को मच्छर ने खाकर कहा, यूं बड़ाई जताने से क्या फायदा। आंखें खोलो उठो याद रब को करो, उम्र यूं ही गंवाने से क्या फायदा। आखिर में शायर तू असा के नसीहत तो करे, अपनी शोहरत पे मोहसिन न तू यूं मचल। पांजी शोहरत ते वॾाई न कजाए को मां वॾो ख़तीब आ, मां मुबल्लिग आ, मां क़ुरान जो कारी आ। हज़ारे माण्हू मुंहिंजे वाइज़ में वेहनि, ॾींहं राति जलसा कया आहिनि, ते वॾाई न कजाए। चए तो अपनी शोहरत पे मोहसिन, वॾाई न कजाए त मां चिल्ला हणी आवां, मां 4 महीना हणी आवां, मां बुज़ुर्ग थी वियो आहियां। न वॾाई न कर। अपनी शोहरत पे मोहसिन न तू यूं मचल, एक दिन आदब हो जाएगी तुझको अजल। रूह को साफ कर नेक अमाल कर, रूह को साफ कर नेक अमाल कर, जिस्म जाहिर बनाने से क्या फायदा। आंखें खोलो उठो
याद रब को करो, उम्र यूं ही गंवाने से क्या फायदा। ख्वाब गफलत में सोए हुए मोमिनो, ऐशो इशरत बढ़ाने से क्या फायदा। हथ मथे करे जो 5 वक्त नमाज पढ़ंदासीं, जो अल्लाह जे रस्ते में निकिरंदासीं, दीन जा दाई बणजंदासीं। अरे 3 ॾींहं हलंदो है तबलीग में, हफ्तो हलंदो है, चलो भी हलंदो इंशाअल्लाह। ता वडन जो मदरसो तबलीग जमात जो मदरसो आहे, नंढन जो मदरसो गड़ी खेरे में मदरसा आहिनि, शतात कोट में मदरसा आहिनि। ता जेके वॾा हो ता वञी चिलो हणी अचो इंशाअल्लाह, ख़ुदा जा वली थींदो इंशाअल्लाह, निकिरंदो अल्लाह जे रस्ते में। अल्लाह तव्हांजो वेहण क़बूल फरमाए। मां साईं जो टाइम वठी वियो, माज़रत खां आहियां। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी। वमा अलैना इल्लल बलाग।